शरह ऐं पॉलिसी रेट में घटिताई आई आहे। रेटिंग एजेंसियूं चई रहियूं आहिनि त पाकिस्तानी मईशत सही रस्ते ते गामज़न आहे। अमेरिका में सऊदी नाणे वारे वज़ीर समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जे वज़ीरनि सां मुलाक़ातूं हाकाल कयूं। IMF ऐं वर्ल्ड बैंक जे नुमाइंदनि सां बि तामीरी ॻाल्हि थी। नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जूं वॉशिंगटन में पाकिस्तानी मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त स्टेट होल्डर्स पाकिस्तान में महांगाई घटिजण जी वाखाण कई। समूरनि इदारनि मुकमल हिमायत जी ख़ातिरी कराई आहे। पाकिस्तान पायदार तरक़ी जे रस्ते ते हली रहियो आहे। मईशत जी बहितरी जे लाइ वधीक सख़्त फ़ैसिला करणा पवंदा। कोशिश हूंदी त IMF जो हीउ प्रोग्राम आख़िरी प्रोग्राम हुजे। ईरानी फ़ौज तरफ़ां इसराइली हमलनि में पंहिंजे 4 फ़ौजियुनि जे मारिजण जी तस्दीक। परॾेही मीडिया जो चवणु आहे त इसराइल जे हमलनि खां पोइ पंहिंजी सरज़मीन जो दिफ़ा करण दौरान ज़ख़्मी तलबा फ़ौजी एहलकारनि दम ॾेई छॾियो। ईरान जे नायब सदर मोहम्मद रज़ा आरिफ जी तेहरान में हमास ऐं हिज़्बुल्लाह जे नुमाइंदनि सां मुलाक़ात। इसराइली हमलनि जी मज़म्मत। संदसि चवणु आहे त इसराइली रद्द-ए-अमल जो इंतज़ारु करे मुनासिब वक़्त ऐं हालनि खे इसराइल खे भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। ईरान जी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची जो चवणु आहे त फ़ौजी मर्कज़नि ते इसराइली हमला गॾियल क़ौमुनि जे चार्टर ऐं आलमी क़ानूननि जी भेनकड़ी आहे। तेहरान खे जवाबु ॾियण जो पूरो हक़ हासिलु आहे। दुनिया खे आलमी अमन ऐं सलामती जे लाइ गॾियल दुश्मन ख़िलाफ़ मुतहद थियणु घुरिजे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां MDK टेस्ट ॿीहर वठण जो हुकुम। इम्तिहान वठंदड़ यूनिवर्सिटियुनि ऐं ॿियनि इदारनि खां जवाब ऐं हिकमत अमली तलब। सिंध हाई कोर्ट मार्क्स ते चयो आहे त इम्तिहान ॾींदड़ शागिर्दनि जी मुस्तक़बिल सां खेॾण जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। MDK टेस्ट में ज़ाहिरी तौरु बेक़ाइदगी कई वई आहे ऐं ताक़तवर माण्हुनि अॻियां PMDC जा हथ ॿधल आहिनि। MDK टेस्ट ॿीहर वठी रिपोर्ट पेश कई वञे। सिंधु आपाशी खाते वारे सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोर चयो आहे त सिंधु दरिया मां 6 केनाल कढण ते एतिराज़ आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह वफ़ाक़ खे ख़त लिखी केनाल कढण ते एतिराज़ कयो आहे। CCI में बि रिथा जी मुखालफ़त कई वेंदी। सिंधु दरिया में पाणी जी डेट हासिल करण जे लाइ हाइड्रो इंफॉर्मेशन सेंटर क़ाइमु कयो वियो आहे।